मां हिकिड़ी ॻाल्हि तो ॿुधायां। पुछ। जिंदगी गुजारण लाइ दौलत एतिरी ज़रूरी आहे छा? जे पुट साह खणण जी ॻाल्हि तो करीं त शायद दौलत जी एतिरी ज़रूरत न आहे। जिंदगी त घुटजी गुज़री वेंदी आहे, पर जे हर लम्हो सुख सां जीअण तो चाहीं ऐं इज़त जी हवा में साह खणण तो चाहीं त उन लाइ दौलत जी वॾी अहमियत आहे। मोहब्बत खां बि वधीक? हिन दौर में हा, मोहब्बत खां वधीक। पर मां मुंहिंजे लाइ दौलत रिश्तनि ऐं मोहब्बत खां मथां ई कोन्हे। पुट अञा त तूं जवान आहीं, तुंहिंजा वार बछा न आहिनि थिया। जॾहिं न हॾियूं खोखलियूं थी वेंदई त पोइ ये दोस्त रिश्तेदार सब छॾे वेंदई एलिया। दौलत माखीअ वांगे मिठी आहे, माण्हू मक्खियुनि वांगे इर्द गिर्द घुमंदई। जेसी ताईं तो वटि पैसो हूंदो न त हर को इज्जत सां ॾिसंदई, गौर सां ॾिसंदई। पर मां इहा त कूड़ी इज़त आहे, बिल्कुलु खोखली सुकल काठी वांगुरु, जंहिंखे हिकु मामूली चिणग बि साड़े रख करे छॾे। त पोइ तो छा सोचियो आहे? मूंखे शायद कूड़ी इज़त न खपे। शायद मां मायरा सां कूड़ी मोहब्बत जो दावो नथो करे सघां। पुट मां त चवां थी हिकु भेरो वरी चङी तरह सोचे वठ। ॾाढो सोचियो आहे। मतलब त तूं अञा के नतीजे ते नहीं पहुतो। तोखे चयो ना मां मायरा सां को बि अहिड़ो रिश्तो नथो रखणु चाहियां जंहिंजो बुनियाद कमज़ोर हुजे। मूंखे लॻे थो पुट त तोखे सोचण लाइ वक़्तु खपे। हिकिड़ी राति में माण्हू नथो सोचे सघे। मूं सोचे वरितो आहे। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।